पहिरियां पंहिंजो तारुफ़ कराईंदो हलां। पाकिस्तान पीपल्स पार्टी यूनियन काउंसिल बंबोर जो सदर आहियां और यूनियन काउंसिल बंबोर जो वाइस चेयरमैन आहियां रहीम खान शोरो। असां जेको ई हाणे नओं कब्ज़ो थियो आहे बंबोर ते, बार बार तव्हां साफ़ी भी लिखंदा रहिया आहियो, असां बि जे ख़िलाफ़ लिखंदा रहिया आहियूं त बाबा बंबोर जी ज़मीन जेकी आहे कब्ज़ो थी रही आहे, इनखे रोकायो वञे। अॼु त हद थी वई। कोट हाशिम मंदरो जेको वाइस चेयर पुराणो यूनियन काउंसिल दाबे जो चेयरमैन रहियो हो, उन जे ॻोठ जी जेकी ज़मीन ख़ाली पियल आहे जेकी सरकारी, उन ते बि अॼु केरु लैंड जेका माण्हू कागज़ खणी आया त बाबा हीअ ज़मीन असांजी आहे, तो रेवेन्यू वारनि हर जॻह ते कागज़ बनाए ॾेई छॾिया आहिनि। इन खां पहिरीं हिकिड़ी 2300 एकड़ ज़मीन हुई जेकी हिकिड़ो गैर मक़ामी माण्हू आहे जुनैद अख्तर हज़ारे जो, उहो उन ते कागज़ पंहिंजा फिट कराया, जेकी उहो गैर पारसींदी हुई। उहा एसी जेको गुदा हुसैन सूमरो हो, उनखे सील कयो, उन्हनि खां कब्ज़ो ख़ाली करायो। पर बदकिस्मती सां जीअं ट्रांसफ़र थी वियो, हिन एसी साहिब जे जेको हाणे आयो आहे हिन मिली भगत सां, उहो कब्ज़ो वापसि उन्हनि जे हवाले कयो वियो। उन जेको आर्डर कढियो आहे 11/33 उहो बि मूं वटि आहे, जेको कब्ज़ो ख़ाली करायो। तंहिंजे करे सूबाई वज़ीर मोहतरम हाजी अली हसन ज़रदारी साहब खे अपील कंदुसि और जेको असांजे तक जो MNA आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठटे जो सदर सादिक अली मेमन साहब खे अपील कंदुसि, चीफ सेक्रेटरी सिंध के, DC ठटो के पंहिंजो नोटिस वठनि और फ़ौरन इन कब्ज़ा ग्रुपनि खां जान छॾाइनि की को वॾो हिते अंदेशो आहे खून रेज़ी जो, को ॻोठाणनि जो इन्हनि जो को थी सघे थो, त उन जे करे बराए महिरबानी उन जो नोटिस वठी फ़ौरन इनखां कब्ज़ो ख़ाली करायो वञनि। महिरबानी।